आज़मी पासे मांखे अपडेट कंदा हलूं। सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टे जो मड़ कराची खां मीरपुर भुट्टो पहुचायो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, मुमताज़ अली भुट्टे की जनाज़ नमाज़ कुछ देर में मीरपुर भुट्टो में अदा कई वेंदी। मुमताज़ अली भुट्टो जो मड़ अबाड़े कब्रिस्तान मीरपुर भुट्टो में मिट्टी मां हवाले कयो वेंदो, जॾहिं त मीरपुर भुट्टो शहर मुकमिल तौर बंद थी वियो आहे। सोग जी लहर छायल आहे। अपडेट कयूं पिया रतेदरो मां। सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टे जो मड़ कराची खां मीरपुर भुट्टो पहुचायो वियो आहे। अपडेट कयूं पिया मुमताज़ अली भुट्टो की जनाज़ नमाज़ कुछ देर में मीरपुर भुट्टो में अदा कई वेंदी। इन जा तफ़सील मालूम कंदासीं रतेदरे मां पहलवान जोयो खां। पहलवान आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो सीनियर सियासतदान जेको आहे मुमताज़ भुट्टो जी कराची में जेको आहे सो फौती थी वई, जंहिंखे अॼु सुबुह जो जेको आहे सो कराची मां हिते रतेदरे लॻ मीरपुर भुट्टो में आंदो वियो आहे, जंहिंजी जनाज़े नमाज़ थोरी देरि में थियण वारी आहे। हिन वक़्तु मां हुते मौजूदु आहियां, जॾहिं त हुनजे परे ते जूनियर ज़ुल्फ़कार ऐं जेको आहे सो मुअज़्ज़म अब्बासी ऐं केतिरा ई हज़ारे कारकुन जेको आहे हुनजे साईं दर हुनजी मौत थियण लाइ हिते पहुची विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु थोरी देरि बाद जेको आहे जनाज़ नमाज़ कई वेंदी। ठीक है पहलवान, वॾी महिरबानी अवान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।